सेज हयाती। मीरा मेहंदी लाती थी तुझे हथन ते ॾाढी ठहे। दिलावर तोखे वणे थी? हाँ मेहंदी ॾाढी वणे। दिलावर ही मेहंदी मूं तुझे नाव जी लाथी। हाँ मीरा ये तू छा थी चवी? ख्वार कंदी जा मूंखे भी पाण सां गॾु। मीरा पंहिंजे प्यार खे दिल जे के कुंड में दफन करे छॾ। मूं तोसां इहो प्यार नाहे कयो कंहिंजे नाव जी मेहंदी लाती अथई। मूं तोसां प्यार कयो आहे सिर्फ़ तोखे ख़ुशि करण लाइ, दुनिया खे ॾेखारण जे लाइ न। ही छा थो चवीं दिलावर? तू इनकार तो करी? न ही तो गलत कयो आहे। मिटाई छॾ हिन मेहंदीअ खे, मिटाई छॾ, मिटाई छॾ। पंहिंजा पल में मट जीवन था, रिश्ता नाता कट जीवन था। यार जे कंध ते आहे काती, कंडन जिया सेज हयाती, कंडन जिया सेज हयाती। आमिर खान तुझी सोट रोशनी जो फाइनल जो इम्तिहान थी वियो आहे। कुछ ॾींहंनि खां पोइ यूनिवर्सिटी में अलविदाई तकरीब थियणी आहे। उन खां पोइ असीं सभु गॾु रहंदा। अच्छा साईं सुठो आहे। तव्हां बि हिते अकेला रही बोर थी आहियो। मां त चवां थो कुझु ॾींहंनि लाइ तव्हां कराची वञो, उते चाचीअ सां ऐं रोशनी सां गॾु गुज़ारे अचो। दिल त मुंहिंजी बि ॾाढी चाहे थी, पर छा कयां, राज भाग ज़मींदारी, मां अकेलो आहियां, वक़्तु ई नथो मिले। छा कयां? चाचा साईं हाणे मां अची वियो आहियां। मां सरदार शाह ज़मान त नथो थी सघां, पर हुन जूं कुझु मसरूफ़ियात त घटाए सघां थो। हाँ सरदार साईं, शमीर खान सही तो चवे। आखिर एतरा मुंशी कमदार छाजे लाइ? ये जमीनूं इते ही हूंदियूं सरदार साईं। हाँ त शमीर खान समझदार थी वियो आहे। हा ख़ुदा बख़्श, तूं ठीक थो चई। हाणे मूंखे को बि फिक्र न आहे। मां जल्दी कराची वेंदुसि। चाचा साईं मां वधि में वधि कोशिश कंदुसि त जीअं तव्हांजी उमेदनि ते पूरो लहां, पर कोई बि इंसान आहियां। जेकॾहिं का खता थी वञे त मूंखे माफ़ कजो। आमिर खान हाणे तोखे माफ़ी वठण जी का बि ज़रूरत कोन्हे, छो त मां तोखे माफ़ करे चुको आहियां। पर यादि रखजांइ, तुंहिंजे हथ या ज़ुबान सां मुंहिंजे कंहिं बि राज जे माण्हूअ खे तकलीफ़ पहुती न, त पोइ मां इहो सभु कुझु विसारे छॾींदुसि।
तो को तू मुझे रख आई छो त तुझी हैसियत इन राज भाग जे करे आहे। चाचा साईं, अवां जे नक्श कदम ते हली मां साबित करे ॾेखारींदुसि त मुंहिंजी रगुनि में पंहिंजे ॾाॾे शाह मुराद जो ई खून आहे। चाचा साईं, मूं हर फेल छॾे ॾिनो आहे। हाँ सरदार साईं, मां ॾिसण वारो आहियां। शमीर खान हाणे नशे पते खां पासीरो आहे। चाचा साईं, मुंहिंजे नशा पता छॾे ॾिना आहिनि। इन में तुझो भलो आहे। हाणे अगर तू ते ताक़त खे मां कुझु घड़े जे लाइ हवेली ते थो वञा आरामी थियण लाइ। ठीकु आहे? अॼु ख़ुदा बख़्श मंगणी जी ॻाल्हि कई आहे, सुभाणे शादी जी ॻाल्हि कंदो। हथ ख़ाली आहिनि, न्याणे खे ॾाज त ॾियणो आहे न। अदा वॾा, तूं फिक्र न कर। ज़रीना अचे त चवांसि थो त थोरो थोरो सामान वठंदी वञे। हा अदा, मूं बि टको टको करे औखी सौखी लाइ 2-3 रुपया बचाए रखिया आहिनि। सेब ज़रीना खे ॾेई थो छॾियां। अदा वॾा, तूं घबराए न। थोरनि घणनि पैसनि में सरदार असांखे छॾींदो कोन। अदा आशम, हिकु न पर 2 न्याणियूं उथारणियूं अथव। हज़ारनि में कमु कोन थींदो। महांगाई जो ज़मानो आहे बाबा, लख खपनि। अदा वॾा, लखनि खे छा कंदासीं? छोकिरियुनि खे 2-3 बकरियूं ॾाज में ॾेई छॾींदासीं। कपिड़ा लटा थांव ज़ेवर छा नथो ॾियणो पवे। अदा, अॼुकल्ह हिकु मुंडी बि हज़ारनि में थी पवे। अदा, महांगाई त वाकई ॾाढी थी वई आहे। हथ पेर हणंदासीं। हा अदा, कुझु हथ पेर हण। सखणे हथे छोकिरियूं कीअं उथारींदासीं? माण्हू महिणा ॾींदा। अदा वॾा, तूं फिक्र न कर। मां सरदार खे बि चवां थो, ॿी संगत खे बि ॾिसां थो। अलाह दे रख, अलाह चङी कंदो। बाबा, तू फिक्र न कर, ॾाज जो बंदोबस्त थी वेंदो। थोरा ज़ेवर अम्मा जा बि पिया आहे। बाबा, 3-4 पहिरियों खपाईंदासीं, लटो कपिड़ो बि थी वेंदो ऐं कुझु थांव मूं वठी बि रखिया आहिनि। हा जी, ॾियण वारी त अलाह जी ज़ात आहे। बाबा, तो असांखे इज़त ऐं इख़्लाक़ सां रहण सेखारियो। इन खां वधीक औरत जो ॿियो कहिड़ो ज़ेवर हूंदो? धीअ, तो त सॼो मुंहिंजे कुलनि जो बार लाहे छॾियो। बस बाबा, तू खुश रहो। इन खां वधीक असांखे छा घुर्जे? दरिया खान, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, तेरी खां हाणे इलाही बहितर आहियो। तोड़े जो हाणे लड़का हलाक आया, पर जोश ऐं जज़्बो साॻियो आहे। दुआ कर शमशाद बेगम, रुगो हलण जे क़ाबिल थिया त पोइ शाह ज़मान खे नामारो ई ॾींदुसि हिकिड़ो। दरिया खान, हाणे हिननि छेड़नि झगड़नि खे विसारे छॾ। असांखे हिननि छेड़नि मां मिलियो छा आहे? शाह ज़मान जा माण्हू मूंखे बंदूकूं हणी मूंखे माज़ूर करे विया। ज़िंदा हूंदे बि मां मुर्दनि जी खट ते पियो आहियां। ही अज़ियत जूं घड़ियूं कीअं गुज़ारियां, कीअं विसारियां? मुंहिंजो त आज भाग सभु रुली वियो। आस पास जे ज़मींदारनि जे अॻियां कंधो खणी हलण जहिड़ो न आहियां रहियो। राज जे हर माण्हूअ जे अॻियां मूंखे त ईंदे बि शर्म थो थिए। इहो मुस्तलीअ जो दौर तॾहिं ख़तम थींदो जॾहिं मां इने शाह ज़मान जूं टंगूं भञी उनखे खट भेड़ो करे छॾींदुसि।
दरिया खान मां तो चवां थी त हाणे सरदार शाह जमा सां ठाह करे ई छॾ। हिकु दफ़ो सिर्फ़ हुनखे लामारो ॾियां, पोइ हुन सां का मामूली ॻाल्हि कान्हे। नंढनि छेड़नि मां वधी हाणे अची हिन हंधि पहुता जो हाणे ॿई पाण में पिया विढ़ो। आख़िर इन्हनि छेड़नि जी पुॼाणी थींदी त कॾहिं थींदी? जॾहिं शाह ज़मान मुंहिंजे अॻियां हथ ॿधी मूंखां माफ़ी वठंदो। माफ़ी तूं वठी या शाह ज़मान वठी, हिनमें कहिड़ो फ़र्क़ु थो पए? मूंखे त इहो अची फिक्र पियो आहे शमू हाणे पीउ थियण वारो आहे। ॾाढी ज़ियादतूं बि मूंसां थियूं ऐं माफ़ियूं बि वरी मां वठां। हिनजे करे त आलिया हाशिम जी भाइटी आहे ऐं शमूअ जी ज़ाल आहे ऐं आलिया उम्मीद सां न शमशाद बेगम न। दरिया खान ॻाल्हि आलिया जी नाहे, ॻाल्हि आहे शमू जे औलाद जी। हाणे त शमू खे आलिया खां वधीक पंहिंजे औलाद जो फिक्र थी पियो आहे। न इहो सभु कूड़ा त आलिया उम्मीद सां आहे। हा दुश्मननि जी ज़ाल आहे। इहो शाह ज़मान नाटक रचियो आहे असांखे कमज़ोर करण जे लाइ। शमू खे त पक आहे त आलिया उम्मीद सां आहे। शमूअ खे कंहिं पकड़नी आहे? शमीर खान, छो त शमीर खान शमू जो दोस्त आहे। शमशाद बेगम दुश्मन कॾहिं दोस्त नाहे थींदो। शमीर खान जंहिंखे शाह ज़मान पंहिंजे दर तां धिक्कारे कढी छॾियो, अॼु हो शमीर खान शाह ज़मान जे बग़ल में निकिरी वियो। अहिड़नि माण्हुनि ते एतबार करणु अजायो आहे। पर शमू खे सम्झाए केरु? मां सम्झाईंदुसि शमूअ खे। तूं समझदार आहे, पाण ई सम्झी वेंदो, फिक्र न कर। ऐं इन सां गॾु बहादुर खे बि सम्झाए छॾ पंहिंजो पाण खे हाणे घणो बेइज़्ज़तो न करे ससुई जी जान छॾे ॾे। उन्हनि जी हरकतुनि सबबु शमू एहसासे कमतरी जो शिकार थी वियो आहे। हा बहादुर खे बि सम्झाईंदुसि। असल त फेर आहे ई बहादुर में। बहादुर किथे आहे? बहादुर खान त फिलहाल माठो दरिया थी वियो आहे, चुपचाप ऐं ख़ामोश थो रहे। अॼुकल्ह ज़मीनुनि ॾांहुं घणो ध्यानु ॾेई रहियो आहे। हाणे बि गुलाबी सां गॾु ज़मीनुनि ते वियो आहे। हा त बहादुर खान अॼुकल्ह ज़मीनूं पियो संभाले। वाह वाह वाह।
मीरा, होश कर मीरा। दिलावर इन हाल में केड़े काफर खे होश ईंदो? मूंखे तुझी छुआ बदहोश करे छड़ियो आ। मीरा हिम्मत कर त मां तोखे घर छॾे छॾ। उथी उठ। देखा इतने तो जंगल में मोहब्बत जा ला लगा। आशिकी ऐं माशूक़ीअ जा अंदाज़ निर्वार लगा पिया। शमीर खान, मीरा जी तबियत खराब थी पई आहे। मां उनखे घर वठी थो वञा। इन वीरान ऐं सुनसान जंगल में अकेली महबूबा ऐं अकेलो आशिक। दिलावर खान अहिड़ी हालत में तबियत त खराब थींदी न। पर थी शामिर खान, साथे वञण दे। खबरदार दिलावर, कारो आई हाणे मां तोखे अहिड़ो पुछड़ो कंदुसि जो तूं पंहिंजी ज़िंदगीअ मां बेज़ार थी वेंदे। शुक्र कर जो तू शाह ज़मान जड़े मोतबर माण्हूअ जो कमज़ोर फाइटियो आई। न त तो जड़ा बात गाढ़ा वडेरा मुझे साम्हूं ॻाल्हाइण खां 100 भेरा डिॼंदा आहिनि। ज़ुबान खे लगाम ॾे दिलावर। जेकॾहिं इज़त प्यारी अथई न त निकिरी वञ मुंहिंजे पोइ ऐं मीरा खे विसारे छॾ। छो त मीरा सिर्फ़ मुंहिंजी आहे, मुंहिंजी शमीर खान जी। जेकॾहिं तूं इज़त सां न वई न, मां तोखे मीरा सां कारो करे चाचा साईं जी ओताक ते कीलेंदुसि ऐं उन खां पोइ तोखे कीले न ॻोठ मां कढंदोमांइ। अड़े बेगा चीरस दिलावर जे कारे हुजण जी साख ॾींदे। हाउरे सा वज़ू करे मस्जिद में नी साख ॾींदुसि। ॿुधई दिलावर, हल दिलावर हल। हाणे हितां फुट सुभाणे जीअं मां तोखे हिन ॻोठ में न ॾिसां। तूं एतिरो किरी सघी थो इहा त मूंखे पक हुई, पर तूं दिलावर जे साम्हूं इन लहजे में ॻाल्हाईंदे इहा मूंखे उम्मीद न हुई। मूंखे लॻे थो त तोखे पंहिंजी ज़िंदगी प्यारी न आहे शमीर खान। अच्छा मीरा, बेगा हाणे त मज़ो थींदो। समझई कोन समझी वेंदे। दरियाफ़्त किरा तो ताकते ताकते अकेलो किए वियो लठ जे जोर ते निस लठ जो सहारो वरतई। हाँ चई त घर में वेही वेही बोर थी वियो आहियां। घर में न तूं हुए न बहादुर, बस वेचारो लठ जी टेक ते हलियो वियो। अदी तो रईस सां आलिया जे बारे में ॻाल्हायो? हाँ चयोमांसि, पर रईस मञे ई नथो। चए थो त आलिया खे ॿार नाहे, सभु कूड़ आहे। मञे ई नथो।
अथी माण्हू खामखा कूड़ छो ॻाल्हाईंदा? शमू, दरिया ख़ान जो ख़्याल आहे त सरदार शाह ज़मा असांखे कमज़ोर करण लाइ अहिड़ियूं कूड़ियूं ख़बरूं हलाए रहियो आहे। इन जो मतिलब त वैसे दरिया ख़ान मुंहिंजे मामले में संजीदा न आहे। हुनखे सिर्फ़ पंहिंजे पुट बहादुर ख़ान जो लाचार आहे। ॿिए कंहिंजी रेस खे टके जी बि परवाह न आहे। शमू, दरिया ख़ान सही थो चवे। ॾिस न, जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त ज़रूर ॿियनि जे वाता में त थिए हा न, ॿुधूं हा। सिर्फ़ इन शहमीर ख़ान जे चवण ते असांखे बि एतबार न करणु घुरिजे। शमू, कुझु सोच सोच सां कमु वठ। तूं बि रेस दरिया ख़ान जी ॿोली थी ॻाल्हाई। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हीं मुंहिंजे लाइ कुझु नथा कयो त मां पाण पंहिंजे लाइ कंदुसि। शमू, तूं छा कंदे? ॾिस, ख़बरदार जो फॾे फसाद जे बारे में सोचो अथई। अदी, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी परवाह न आहे त पोइ तव्हांखे मूंखे रोकण जो बि हक़ न आहे। विढ़ां हरां मुंहिंजी क़िस्मत मूं सां, मां तव्हांखे मयार न ॾींदुसि। खबरदार शमू, जे तो झेड़े जो सोचो न, सिर्फ़ तोखे न असां सभिनी खे भोगणो पवंदो। इन करे चवां थी त इन होड़ तां लही वञ। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी परवाह न आहे त मां तव्हांजी परवाह छो कयां?